नासिरिन मटियारी ऐं आसपास के इलाइक़नि में जारी बरसात तबाही मचाए छड़ी आहे। इंतज़ामिया मंज़र-ए-आम तां ग़ाइब आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली जी हीअ रिपोर्ट। मटियारी ऐं आसपास के इलाइक़नि में 18 कलाकनि खां जारी बरसात तबाही मचाए छड़ी। इंतज़ामिया मंज़र-ए-आम तां ग़ाइब। ज़िले हेडक्वार्टर शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि जा मंज़र, ॾियारीदार तबिको परेशान, जॾहिं त फ़सलनि खे बि का पारी धक। स्कूलनि ऐं आफ़ीसुनि में मोकलूं, घरनि मस्जिदुनि तोड़े सरकारी इमारतुनि में गोॾे जेॾो पाणी बीठल। केतिरनि ई ॻोठनि में 30 खां मथे कचा घर ढही पट, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। बरसात सबबि बिजली, टेलीफोन, मोबाइल सर्विस बि बंदि। क़ौमी शाहराह ऐं लिंक रोडनि ते हादसनि सबबि 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शाहराह ते बरसात सबबि ट्रैफ़िक मुअत्तल। मुसलसल बरसात सबबि सिंधु दरिया में बि पाणीअ जे चाढ़ में वाधि। SM बचाबंद समेत बचाबंदनि ते सूरत हाल तमामु ई ख़तरनाक। कैमरामैन असदुल्ला मेमन सां गॾु नवीद ख़ासखेली SS न्यूज़ मटियारी।